बॉयज़ हाई स्कूल सिमड़ में सुबह जो असेंबली का पोइ कुरान पाक के पीरियड दौरान 7वीं क्लास के शागिर्दनि मथां छत जा चापुड़ किरी पिया। 4 शागिर्द ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी शागिर्दनि खे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल तिबी इमदाद ताईं आंदो वियो, जॾहिं त ज़ख़्मी शागिर्दनि में 7वीं क्लास जा अब्दुल सत्तार लाखो, आमिर अली बुरड़ो, मोहम्मद ताहिर बुलेदी, शहजाद अली सोलंगी शामिल आहिनि। स्कूल के उस्तादनि ऐं सियासी समाजी अॻवाननि निगरान वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर तालीम खे मुतालबो कयो आहे त स्कूल जी इमारत के 12 साल गुज़री विया आहिनि। 12 सालनि अंदरि छत ज़बून हाल थी वई आहे। ठेकेदार पारां नाक़स मटीरियल जो इस्तेमाल कयो वियो, जंहिं करे वक़्त खां अॻु ई छतूं किरण शुरू थी वयूं आहिनि। उस्तादनि ऐं शागिर्दनि वालिदीन मुतालबो कयो आहे त स्कूल जी इमारत नए सिर तामीर कराए ॾिनी वञे ऐं नाअहल ठेकेदार इंजीनियर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे संदनि खे जेल मोकिलियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची